अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, घारे थाणे अंदर ज़मीनी तकरार तां सोहेल अख्तर आरई जी चर्च ते शहीद थियल रमज़ान समूह जे बेवा रज़िया समूह दाबे जी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त मुंहिंजे मुड़ुस खे घारो थाणे अंदर सोहेल अख्तर आरई जी बच ते तशद्दुद करे शहीद कयो वियो, जंहिंजो केस घारो थाणे ते दाख़िल थियल आहे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। पर मज़कूरा जवाबदारनि असांजे वकील अशरफ समूह ऐं पुलिस सां मिली भगत करे ज़मानत मंज़ूर कराए वरिती आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर दानी अब्बासी मूजिबि हुन चयो त ज़मानत मंज़ूर थियण सां जवाबदारनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं असांखे मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे ख़दशो आहे त जवाबदार मुंहिंजे मुड़ुस खे घारो थाणे ते शहीद करे छॾियो, तीअं मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे बि माराए न छॾीनि। असीं ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं। ऐं वस वारनि खां पुरज़ोर मुतालबो थी करियां त मुंहिंजे मुड़ुस जे ज़मीन सोहेल अख्तर आरई खां छॾाइण लाइ मदद कई वञे त जीअं आउं पंहिंजे मासूम ॿारनि जो पेट पाले सघां। ॿी सूरत में आउं प्रेस क्लब मलीर ऐं प्रेस क्लब कराची आॾो पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु ज़्यादती ख़िलाफ़ बुख हड़ताल ते विहंदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।